नवगोठ मां रिपोर्ट कर रहा है अनवर अली मेमण। नवगोठ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल नवगोठ में 10वीं क्लास से शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे मान में पुरवकार ऐं शानदार अलविदाई तकरीब मुनक़िद की वई। हिन तकरीब में स्कूल जे प्रिंसिपल, समूरनि उस्तादनि, शागिर्दनि ऐं आला इलाक़े जे मुअज़्ज़िज़ीन वॾे अंग में शिरकत कई। तकरीब जो आगाज़ ऐं रूहानी माहौल प्रोग्राम जो बाक़ायदा आगाज़ अल्लाह ताला जे बाबरकत कलाम क़ुरान पाक जी तिलावत सां कयो वियो, जंहिं बाद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुज़ूर में अक़ीदत जा गुल पेश कया विया। स्कूल जे जूनियर शागिर्दनि पारां 10वीं क्लास जे शागिर्दनि खे गुलनि जा तोहफ़ा पेश करे संदन इस्तक़बाल कयो वियो। जज़्बाती मंज़र ऐं यादगिरियूं तकरीब दौरान 10वीं क्लास जे शागिर्दनि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे स्कूल में गुज़ारियल 5 सालनि जी यादुनि खे ताज़ो कयो। शागिर्दनि जो चवणु हो त हीउ स्कूल संदनि लाइ हिकु घर वांगुरु आहे, जिते उस्तादनि खेनि न सिर्फ़ तालीम ॾिनी पर ज़िंदगी गुज़ारण जो शऊर पिणु बख़्शियो। केतिरा ई शागिर्द पंहिंजनि उस्तादनि ऐं स्कूल खां जुदा थियण जे ख़्याल सां जज़्बाती थी विया ऐं माहौल कुझु देरि लाइ सोगवार रहियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे सीनियर उस्तादनि चयो त 10वीं क्लास जो इम्तिहान हिकु मोड़ आहे जितां शागिर्दनि जी अमली ज़िंदगी जो सफ़र शुरू थिए थो। तालीम ई उहा वाहिद कुंजी आहे जेका कामयाबी जा दरवाज़ा खोले थी। असांखे पूरो यकीन आहे त असांजा पढ़ायल शागिर्द अॻिते हली आला उहिदनि ते पहुची मुल्क, क़ौम ऐं पंहिंजे स्कूल जो नालो रोशन कंदा। इनामनि जी विच प्रोग्राम जे आख़िर में स्कूल इंतज़ामिया पारां 10वीं क्लास जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी हौसला अफ़ज़ाई लाइ खेनि यादगार शील्डूं, अवार्ड ऐं तोहफ़ा पिणु पेश कया विया। विच उन मक़सद सां कई वई त जीअं शागिर्दनि में अॻिते वधण जो जज़्बो पैदा थिए ऐं हू पंहिंजी महिनत खे जारी रखी सघनि। पुॼाणी तकरीब जे पुॼाणी ते शागिर्दनि लाइ पुरतकल्लुफ़ लवाज़मात ऐं मानी जो पिणु इंतज़ाम कयो वियो हो। आख़िर में समूरनि शागिर्दनि पंहिंजनि उस्तादनि सां गॾु यादगिरी तस्वीरूं कढायूं ऐं नेक तमन्नाउनि सां स्कूल मां रुख़सत थिया।